नाज़रीन ख़ैरपुर खां वाक़िआ आगाह कंदा हलूं अपडेट कंदा हलूं। ख़ैरपुर में गैस्ट्रो जो मर्ज़ तेज़ीअ सां फैलजण लॻो आहे। 24 कलाकनि अंदरि ख़ैरपुर ऐं आसपास दौरान इलाक़नि जा 37 ॿार गैस्ट्रो में वठिजी विया आहिनि। इस्पताल दाख़िल कयल ॿारनि में फातिमा, कस्बा, मुस्कान, आयशा, रिज़वान, साकिब, रहमान, अज़हर, ज़ाहिद, शकीला ऐं ॿिया शामिल आहिनि। इस्पताल में वॾे तादाद में गैस्ट्रो जा मरीज़ ॿार दाख़िल थियण सबबि इस्पताल में बेडनि जी खोट बरक़रार आहे। जीअं जो तीअं बरक़रार आहे। इस्पताल इंतिज़ामिया पारां बेडनि जी खोट सबबि हिक बेड ते 2 खां 3 ॿार सुम्हारे इलाज कयो पियो वञे। आगाह कंदा हलूं। ख़ैरपुर में गैस्ट्रो जो मर्ज़ तेज़ीअ सां फैलजण लॻो आहे। 24 कलाकनि अंदरि ख़ैरपुर ऐं आसपास वारनि इलाक़नि में जा 37 ॿार गैस्ट्रो में वठिजी विया आहिनि। इस्पताल में वॾे तादाद में गैस्ट्रो जा मरीज़ ॿार दाख़िल थियण सबबि इस्पताल में बेडनि जी खोट बरक़रार आहे ऐं बेडनि जी खोट जीअं जो तीअं बरक़रार आहे। इस्पताल इंतिज़ामिया पारां बेडनि जी खोट सबबि हिक बेड ते 2 खां 3 ॿार सुम्हारे इलाज कयो पियो वञे। इन हवाले से एक भेरो बीहर असां सां लाइन ते मौजूद है अली अकबर गोपांग। जी अली अकबर गोपांग, तफ़सील बाबत आगाह कजो। जी है गर्मी शिद्दत में इजाफो का गैस्ट्रो के मर्ज़ में तेजी से फैलजण लगो है। 24 कलाकनि अंदर खैरपुर ऐं आसपास वाले इलाक़नि जा 37 गैस्ट्रो में मुब्तला जो ॿारड़ा आहिनि उनके सिटी अस्पताल दाख़िल किया वियो है। अस्पताल दाख़िल कयल ॿारड़नि में फातिमा, कवजिया, मुस्कान, आयशा, रज़वान, साकिब, रहमान, अज़हर, ज़ाहिद, शकीला ऐं ॿिया जेके आहिनि उहे शामिल आहिनि। अस्पताल में वॾे तादाद में गैस्ट्रो जा ॿारड़ा जेके दाख़िल थियण सबबि बेडनि जी खोट जेका आहे उहा बरक़रार आहे। बेडनि जी खोट सबबि हिक बेड ते 2 खां 3 ॿारड़ा सुम्हारे इलाज कयो पियो वञे। होॾां ॿारनि जे वार्ड में बेडनि जी खोट ऐं सफ़ाई सुथराई न थियण ख़िलाफ़ ॿारनि जे वारसनि तरफ़ां शिकायतूं कयूं वयूं आहिनि। वारसनि जो चवणु आहे त इस्पताल में मुख़्तसिर दवाऊं ॾियण सां गॾु बक़ाया दवाऊं प्राइवेट मेडिकल स्टोरनि तां ख़रीद करणी पवंदियूं। ग़रीब ऐं मिसकिन समूरो इलाज दवाऊं जेके आहिनि उहे मुफ़्त फराहम कयूं वञनि त जीअं इलाज बहितर नमूने थी सघे। जी ठीकु आहे अली अकबर, वरी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ। अफ़सोसनाक ख़बर मांखे ॾियूं पिया उस्मान शाह हड़ी वेझो 5 वरियनि जो मासूम नीगर रांदि खेॾंदे वाटर कोर्स में किरी ॿुॾी फोत थी वियो आहे। ॻोठ कामिल जीजो में नीगर हसनैन जीजो वहंदड़ वाटर कोर्स में किरी ॿुॾी फोत थी वियो आहे। इतलाह ते वारसनि ऐं इलाइक़े वासियुनि पारां नीगर जो लाश वाटर कोर्स मां कढियो वियो आहे। नीगर जो लाश घर पहुचण ते रोज राड़ो मटिजी वियो आहे। माउ खे बेहोशी जा दौरा पवण लॻा आहिनि। जी नाज़रीन, वाक़िआ अफ़सोसनाक ख़बरूं पिया। उस्मान शाह हुड़ी वेझो 5 वरियनि जो मासूम नीगर रांदि कंदे वाटर कोर्स में ॿुॾी फोत थी वियो आहे।